बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। बाहू कोसो वेझो नींगरी उरड़ी विघे फौत। ॻोठ कुंडल घुंजो में 4 वरनि जी नींगरी रज़िया घुंजो उरड़ी विघे फौत थी वई। उरड़ी जी वैक्सीन न थियण सबबि इलाइक़े में उरड़ी वबा फैलजण जो ख़दशो वधी वियो। वाज़े रहे त गढ़ी हसन ऐं भर पासे में बि 3 ॿार उरड़ी विघे फौत थी चुका आहिनि, जॾहिं त केतिरा ई उरड़ी में मुब्तला आहिनि। जैकबाबाद में ॻोठाणनि जो आबपाशी खाते ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हादी बख्श खोसो वासिन नूरवाह ते हद दख़लनि जी आड़ में घर ॾाहिण ऐं सिफ़ारिशी माण्हुनि जा घर बचाइण ख़िलाफ़ ॻोठाणनि हादी बख्श खोसो जी अॻवाणी में एहतजाज कंदे चयो त ज़िले इंतिज़ामिया ऐं आबपाशी खाते जे कामोरनि हद जे तपेदार सां गॾिजी असांजा घर ओताक मसमार करे लखें रुपयनि जो नुक़सानु पहुचायो, पर साॻी इंतिज़ामिया असांजे भर में बागड़ी बिरादरी जे 2 पकनि घरनि खे हथ बि न हयो, जेके बाअसर जे आशीर्वाद ते वेठल आहिनि। उन्हनि घुर कई त कार्रवाई जो सिलसिलो अणधुरियो कयो वञे या असांखे नुक़सान जो मुआवज़ो अदा कयो वञे। कंदकोट में महेश कुमार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। कंदकोट प्रेस क्लब अॻियां अवामी तहरीक ऐं सिंधी हिंदू सुजाग तहरीक पारां 7 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल जैकबाबाद जे हिंदू नौजवान महेश कुमार जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ विकास कुमार, संजय कुमार, सजाद बिरोही ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। अॻवाणनि चयो त महेश कुमार खे गोलियूं हणी ऐं साड़े क़त्ल कयो वियो। अञा ताईं इंतिज़ामिया कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि घुर कई त नौजवान जे कातिलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। गढ़ी हसन में वापारियुनि खां फुर वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। उला मुस्तफ़ा कंडरानी स्टॉप वटि माल जे वापारियुनि खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ जुम्मो खोसो, अला बख्श खोसो ऐं ॿियनि जी अॻवाणी में वापारियुनि पारां जैकबाबाद गढ़ी हसन रोड ते धरनो हणी रोड ब्लॉक कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस गश्त करण बदिरां थाणे ताईं महदूद आहे, जंहिं सबबि इलाइक़े में बदअमनी जी बाहि पखिड़िजी वई आहे। आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त नोटिस वठी ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे बदअमनी ते ज़ाब्तो आणियो वञे। मिठियाणी में कुत्ते जे ॾाढ़ियल पोरे जो वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। बेहोश थी रोड ते किरी पियो ॻोठ लेट नंगर खान चांडियो वासी अली हैदर चांडियो वैक्सीन न मिलण ते अस्पताल इंतिज़ामिया समेत टाउन कमेटी ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुसलसल दाहूं ऐं कूकू करण सबबि विच रोड ते बेहोश थी किरी पियो। पोरियत मूजिबि मूंखे वैक्सीन न पई ॾिनी वञे। पहिरीं वैक्सीन बि मूं पैसनि सां वरिती आहे। बस वारा नोटिस वठी इंसाफ़ कनि। सखर में ज़मीन ते कब्ज़े ऐं मुग़विन जी अदम बाज़ियाबी ख़िलाफ़ साले पट जे ॻोठाणनि जो एहतजाज। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां सखर प्रेस क्लब आॾो साईं बख्श खोसो, एहसन अब्बास, मेहदी रज़ा, शाबान जोतोई ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बाअसर सैयद जावेद शाह असांजी हज़ारें एकड़ ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे 3 ॼणनि इब्राहिम खोसो, दिलमुराद जाफ़री ऐं वसी जाफ़री खे अगवा करे अणसुञातल हंधि क़ैद कयो आहे। पुलिस मुग़विन खे बाज़ियाब न कराए रही आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। ब्रिटिशा में टाउन इंतिज़ामिया जी नाअहली, गटर उथलजी पिया, शहर जा रोड गंदे पानी सां भरिजी विया। शहर जे शेख मोहल्ला, लतीफ़ कॉलोनी, पीर मोहल्ला ऐं बुघिया मोहल्ला समेत अक्सर इलाइक़ा गंदे पानी में ॿुॾल आहिनि। गंदगी ख़िलाफ़ शहरियुनि रहमदिल मक्सी, सैयद जुमन शाह, फिदा हुसैन ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु हो त पीर मोहल्ला में ओल्ड स्पोर्ट्स ग्राउंड जे चइनी तरफ़नि खां गटरनि जो गंदो पानी जमा थी वियो आहे। घुर था कयूं त शहर जी सफ़ाई कराई वञे। मुबारकपुर वेझो मिर्ज़ा शाख, झांगीवाह, जाड़ावाह समेत ॿियनि शाखनि ते ऑपरेशन। आबपाशी खाते पारां एसडीओ गुलशेर उड्डो जी निगरानी में पुलिस नफ़री साण करे क्रेन मशीन सां गैर क़ानूनी अदावतूं ड्राहे पट कयूं, जंहिं सबबि समय माण्हू ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि अची विया। मुतासिरनि मंठार बुरड़ो, रहीम बख्श चन्नो, दिलदार जाफ़री, मुमताज़ बुरड़ो, इक़बाल लाशारी ऐं ॿियनि 5 ॾींहंनि जी मोहलत ॾियण जी दरख़्वास्त कई, पर तंहिं बावजूद संदन घर ड्राहिया विया। कोटकी पुलिस पारां मुक़ाबलेबाज़ रूपोश ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। ए सेक्शन पुलिस टंडो फाटक वटि मुबैना मुक़ाबले दौरान मुख़्तलिफ़ केसिस में घुरबल पीर बरी वासी सूबो बोज़दार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस तर्जुमान मूजिबि एसएचओ ताहिर मोहम्मद कादरी कार्रवाई कंदे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो, जॾहिं त 3 ॾोहारी फ़रार थी विया आहिनि। मीरपुर बुरड़ो वेझो ॻोठ रांझापुर में 2 घरनि खे बाहि, घरनि में पयल सामान सड़ी रख। चुल्ह मां चिण गुथण सबबि रुस्तम ऐं मोहम्मद नवाज़ बुरड़ो जे घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि संदन घर में पयल सामान ऐं पलाल सड़ी वियो। मसू घुरगड़ी में आबपाशी खाते पारां रेंजर्स ऐं पुलिस नफ़री सां सईद खान शाख ते ऑपरेशन कंदे घर, दुकान, होटल ऐं ॿियूं अॾावतूं ड्राहियूं। ॻोठ गुल मोहम्मद छलगिरी वासिन एतिराज़ कयो त आबपाशी अमलो गैर मुनसिफ़ाने तौरु कार्रवाई करे थो, जंहिं बाद एसी कंदील फातिमा ॻोठाणनि सां ॻाल्हियूं करण बाद ॿीहर कार्रवाई शुरू कराई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।